सिंध टेलीविज़न नेटवर्क पारा ऐलानियल क़ौमी का जी मुनासिबत सां समाजी अॻवान यूनस दर्स पारां महफ़िल मौसीक़ी जी महफ़िल रचाई वई, जंहिंमें रागिन ॻाए दाद वसूल कयो। अलगोज़े नवाज़ मोहम्मद सलीम मुख़्तलिफ़ धुनूं ॿुधाए महफ़िल खे मचाए छॾियो। सिंध जी सकाफ़त जो कहिड़ो करियां बयान, सूअ सवाल जेका सिंध में आहे ॿियो किथे आहे कान। इंशाल्लाह असां हर यूसी डिस्ट्रिक्ट तालुका लेवल ते उनखे मल्हाईंदासीं। तयारियूं आहिनि त हींअर नंढो प्रोग्राम असां कयो वियो आहे, इन खां इंशाल्लाह 5 तारीख़ ते वॾो धूमधाम सां प्रोग्राम मल्हाईंदासीं। सकाफ़त खे उजागर करण लाइ हमेशह असांजा सकाफ़ती प्रोग्राम कंदा रहंदा आहिनि ऐं इहा त असां लाइ ख़ुशि आईंदा ॻाल्हि आहे। इंशाल्लाह ही नंढो असांजो प्रोग्राम हो, इंशाल्लाह असां 5 तारीख़ ते वॾो प्रोग्राम कंदासीं, शहर में रैली कढंदासीं। तइलीम जे वाधारे जे लाइ ऐं इहो ॾियारो भरपूर मल्हाईंदासीं। रियाण में शरीक रागिन, शाइरनि, लेखकनि, अदीबनि ऐं समाजी अॻवाननि जो चवणु हो त सिंध टीवी न्यूज़ पारां ऐलानियल सकाफ़ती ॾियारो हू क़ौमी ईद करे मल्हाईंदा। कैमरामैन मावजी कुमार फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध टीवी न्यूज़, खिपरो।